बदीन में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर रजब राहिम मूजिब खोरवाह के भरसा देह करड़ाट तालके शहीद फाजल राहु के रवासी नज़ीर हुसैन वल्द मुनव्वर हुसैन पंहिंजे घर बातिन औरतुन मर्दन सां गॾिजी बदीन प्रेस क्लब के अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मकादो जॾहिं पूरो थियो आउं मोटी आयुसि कराची खां त हुन वरी पंहिंजे पुट जे नाले सां एग्रीमेंट शो कयो त तो बनी असांखे खपाए ॾिनी, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई, न को एग्रीमेंट हो, इहो पूरो एग्रीमेंट ठाहियो हुओ। ऐं आउं वरी जे बनी में वञी वेठुसि त वरी 50-60 माण्हू वठी ऐं मुंहिंजो तंबू खणी विया ऐं घर जो सामान बि सभु खणी विया ऐं मूंखे मारण जो धमकियूं ॾिनऊं। ऐं वरी कल्ह जेको सो मुंहिंजी भाॼाई ऐं हीउ मुंहिंजो भाइटियो आहे, हिन भाइटे जो आङूठो टुटल आहे, इनखे मारियो अथनि। ऐं भाॼाई जी गले मां चेन छिकी अथनि, मोबाइल फुरियो अथनि ऐं मोबाइल में पैसा बि हुआ। हेॾा ई मुंहिंजी भाॼाई आहे, इन जे हथ में पाउच हो, उन में 25,000 रुपया हुआ, उहे फुरे खणी विया। इहे घटि में घटि 10-12-15 माण्हू हुआ ऐं रोकियऊं किथे, हे विया पिए कंहिंजे दावत ते चांहि पीअण ऐं ज़मीन खां बि तक़रीबन एतिरो परे, जे घटि में घटि 4-5 एकड़ जो मुंडो परे गस रोके इहो कमु हिन सां कयो वियो आहे। ऐं में मुंहिंजी का हे तव्हांजा महिमान हुआ, हे असांजा हे कराची खां आया आहिनि महिमान। इन में आउं वरी थाणे ते वियुसि, उन NC बि न कटी ऐं वरी घणो कुछ चवण के बावजूद पोइ लेटर ॾिनऊं। पोइ वरी गुलाची अस्पताल में आयासीं, उन वरी इन के RC ट्रीटमेंट करे वरी असांखे मेडिकल लिखी ॾिनो हैदराबाद जे लाइ, वरी हैदराबाद वियासीं ऐं इहो हाणे मेडिकल ईंदो, पोइ बि कार्रवाई थींदी या अलाए न थींदी इहो ख़ुदा तो जाने। मेहमान आए हुए थे, हमारे मतलब ना बदतमीज़ी की, उन लोगों ने सर के बाल खींचे, उसके बाद मेरे आगे से गिरबान फाड़ दिया, गले में चैन थी वो खींच ली और मेरे हाथ में मोबाइल था, वो ऐसे करके ना मोबाइल छीन रहे थे। मैंने इस बच्चे के हाथ में मोबाइल पकड़वाया, फिर इस बच्चे के पीछे भागे, इस बच्चे को डंडों से मारा, डंडों से मारने के बाद फिर इसको पता नहीं क्या सर पे मारा, इससे मोबाइल छीन लिया। मैं उनको कह रही हूँ मुझे मोबाइल दे दो, मोबाइल दे दो, मोबाइल नहीं दे रहे। उसमें मेरे पैसे थे और मेरे अकाउंट में पैसे आए हुए थे, मोबाइल के अंदर मेरी पर्सनल वीडियो, हर चीज़ मेरी मोबाइल के अंदर, मेरा पूरा डेटा है। और फिर बदतमीज़ी कर रहे हैं, कह रहे हैं हम तुम्हें अगवा कर लेंगे, हम तुम्हें यहाँ से उठा के ले जाएंगे, आगे धमकियाँ दे रहे हैं। हुन वधिक चयो त पंहिंजे सर्वे ज़मीन मोहम्मद मूसा वल्द मोहम्मद ज़ात नंदूअ खे 7 सालनि जे लाइ मकाते ते ॾिनी हुई। मकाते जी मुदत ख़त्म थियण ते हुनखे ज़मीन ख़ाली करण जो चयो त हुन कूड़ी एग्रीमेंट ज़रिए कोर्ट में दावा दाख़िल कराई आहे। ज़मीन फबाइण लाइ 50 खां 60 माण्हू वठी असांजे घर ते काह करे असांजा ठाहियल घर पटे घरनि में वेठल औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो, जंहिंजे नतीजे में औरतुनि जा कपिड़ा फाड़िया विया। इन गरसत मुनीर जो तशदुद सबबि हथ भॼी पवण ऐं सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे शहीद फाज़ल राहु थाणे ते खणाए वियासीं, पर पुलिस केस दाख़िल करण जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ऐं इंसाफ़ ॾियारण बदिरां रुॻो इलाज लाइ लेटर ॾिनो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन खां मुतालबो कयो त ॼाणल माण्हुनि जे ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई करे मथनि कातिलाणे हमले ऐं औरतुनि जी तज़लील करण जो केस दाख़िल करे सदन ज़मीन जे हक़ रसाई कराए खेनि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियारो वञे।